एक अहिड़ी ॻाल्हि तव्हां सभिनी जे साम्हूं पेश करणु चाहियां थी, हिकु अहिड़ी हस्ती जी ॻाल्हि जेका हिकु नबी जी वालिदा आहे ऐं इहो सिलसिलो उन नबी खे दुनिया में आणण जो कीअं शुरू थियो, कीअं उन्हनि खे दुनिया में आंदो वियो, हर ॻाल्हि क़ुरान पाक में बयानु थियल आहे। ही उहे हस्ती आहिनि जिन जे वालिद जे नाले ते हिकु सूरत आहे त पंहिंजे नाले ते हिकु सूरत आहे। मां ॻाल्हि करे रही आहियां हज़रत मरियम अलैहिस्सलाम जी। बी मरियम अलैहिस्सलाम जिन जी पैदाइश जो ज़िक्र क़ुरान पाक में आहे, जिन जी ख़ुराक जो ज़िक्र क़ुरान पाक में आहे, जिन जी औलाद जेके हिकु नबी आहिनि उन्हनि जो ज़िक्र क़ुरान पाक में आहे, जिन खे ॾिसी हिकु नबी औलाद लाइ दुआ घुरी उन खे औलाद हिकु नबी जे रूप में मिली, उन जो ज़िक्र क़ुरान पाक में आहे। सुभान अल्लाह। पाण जी विलादत आले इमरान जो ख़ानदान, उहो ख़ानदान जेको हिकु ॾाढो मुहसिब ख़ानदान हो बनी इसराइल में, उन्हनि जी ज़ौजा एक्सपेक्ट करे रहियूं आहिनि, दुआ घुरनि थियूं ख़ुदा ताला सां, मन्नत ॿधनि थियूं। उहो हिकु टाइम हो जंहिं टाइम ते बनी इसराइल में मन्नत ॿधी वेंदी हुई ऐं जॾहिं पुट जो औलाद थींदो हो त बैतुल मुक़द्दस में उनखे इबादत जे लाइ वक़्फ़ कयो वेंदो हो। इहा ई दुआ पाण सां घुरनि थियूं त अल्लाह अगरि मूंखे पुट जो औलाद थियो, मूंखे पुट जो औलाद ॾे, मूंखे पुट जो औलाद थियो त मां तुंहिंजी इबादत में उनखे वक़्फ़ करे छॾंदसि। जॾहिं औलाद थिए थो त हिकु धीउ थिए थी, पाण सवाल कनि थियूं त हीअ त धीउ जी औलाद आहे, मां त मन्नत ॿधी त मां जेको औलाद थियो मां वक़्फ़ करे छॾींदमि, कीअं थींदो? इन जो जवाब बि क़ुरान पाक में फ़रमायल आहे। सुभान अल्लाह। इन जो जवाब बि क़ुरान पाक में फ़रमायल आहे त बेशक त अल्लाह ॼाणे थो त हुन छा मोकिलियो आहे ऐं जेका धीउ तव्हांखे मिली आहे कई गुना वधीक, कई गुना पुटनि खां वधीक बहितर आहे। सुभान अल्लाह। पाण जो नाले रखण जो वाक़ियो वराए सां क़ुरान पाक में बयानु थिए थो त उन्हनि जो नालो मरियम सलाम अल्लाह अलैहा रखियो वियो। पाण जो उहो सफ़र इबादत गाह में वञी इबादत करण जो, पाण जो हुजरो उते, अच्छा वरी किफ़ालत बि कंहिंखे ॾिनी वञे थी, किफ़ालत बि हिकु नबी खे ॾिनी वञे थी। सुभान अल्लाह। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे हिकु ॾींहुं पाण वञनि था बीबी जे हुजरे में, वञी ॾिसनि था त मौसम कुझु ॿियो आहे ऐं ॿिए मौसम जा जेके फल आहिनि, ॿिए मौसम जा जेका मेवा आहिनि उहे ऐं ताज़ा पिया आहिनि। कॾहिं ईअं ॾिठो आहे त फ्रेश फ्रूट्स जंहिंजो मौसम न आहे उहे साम्हूं तव्हांजे बिन मौसम पिया हुजनि, ताज़ा पिया हुजनि। पाण हैरान आहिनि, परेशान आहिनि, सवाल फ़रमाइनि था, जवाब में अचे थो त इहे अल्लाह जी तरफ़ां ईंदा आहिनि। उते पाण जे दिलि में, हालांकि त पाण हिकु नबी आहिनि, पाण जे दिलि में हिकु दुआ अचे थी, ख़ुदा ताला खां दुआ घुरनि था त मां पोढ़ो थी वियो आहियां, मुंहिंजो सहारो मूंखे अता फ़रमायो, मूंखे पुटु अता फ़रमायो। ऐं उते उहा दुआ क़बूलियत जी बिशारत थिए थी उन दुआ जी, ऐं उन्हनि खे हज़रत यहया अलैहिस्सलाम मिले थो। ऐं ईअं ई उन ई हुजरे में उहा कहाणी हली रही आहे, जंहिं हुजरे में ख़ुदा ताला जी तरफ़ां मेवा ईंदा हुआ, बिन मौसम जे ताज़ा मेवा ईंदा हुआ, उन ई हुजरे में हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम तशरीफ़ खणणु अचनि था, बिशारत ॾियनि था त तव्हांखे हिकु पुट जी औलाद जी बिशारत ॾियूं था, उहो पुटु जेको हिकु नबी आहे। पाण हैरान थियनि थियूं त मां त कुंवारी आहियां, कीअं थी सघे थो? इहो हिकु तवील वाक़ियो आहे जेको क़ुरान पाक में, क़ुरान पाक जी आयतुनि जे मफ़हूम में शामिल आहे। ऐं उते वरी जवाबु छा अचे थो त बेशक अल्लाह जे लाइ इहो आसान आहे त बिन वालिद औलाद थिए, अल्लाह जे लाइ इहो आसान आहे। बेशक त ख़ुदा जेको चाहे उहो करे सघे थो। उहो वक़्तु पाण उतां निकिरनि थियूं, ज़ाहिर आहे तमामु जेका क़ौम आहे उन्हनि सभिनीनि खे ख़बर आहे त पाण कुंवारियूं आहिनि, पाण कंहिं सहरा में वञी बसर कनि थियूं। ज़िंदगी हिकु वण जो ज़िक्र आहे, उन वण जो ज़िक्र बि क़ुरान पाक में आहे। उन वण सां वञी टेक लॻाए वेहनि थियूं, उते न कुझु खाइण लाइ न पीअण लाइ, उन्हनि जे पेरनि जे अॻियां चश्मा जारी कया वञनि था, इहो बि क़ुरान पाक में ज़िक्र आहे। उन्हनि जे लाइ ताज़ा खजूरूं उते मोकिलियूं वञनि थियूं, इहो बि ज़िक्र क़ुरान पाक में आहे। ऐं वरी जॾहिं विलादत थिए थी हिकु नबी जी, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी, बिन वालिद जे नबी जी जॾहिं विलादत थिए थी त पाण चुप जो रोज़ो रखनि थियूं। इहो बि इशारो ख़ुदा ताला जी तरफ़ां अचे थो, क़ौम ॾांहुं वञनि थियूं,
ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम पाण जॾहिं कच्छ में आहिनि ॻाल्हाइनि था ऐं चवनि था त मां ख़ुदा ताला जी तरफ़ां मूंखे मोकिलियो वियो आहे किताब सां गॾु मां हिकु नबी आहियां। सुभाणे अल्लाह। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल ज़िम TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।